मौलाबख़श नूहपोटो तालको सोबेदेर जो रहवासी एयाज अली नूहपोटो प्रेस क्लब कोटड़ी में कबीर में अची ॻोठ जे قبضاگيرن خلاف احتجاج कंदे عبرت न्यूज़ खे ॿुधायो त मुंहिंजे अबे ॾाॾे जी ज़मीन मां अटकल 34 एकड़ ज़रई ज़मीन जो जाली खातो तपेदार शमसदीन पहियार खे वॾी रिश्वत ॾेई याकूब नूहपोटो ऐं इस्माइल नूहपोटो पंहिंजे नाले ते ठाहिराए छॾियो आहे। हाणे जाली खाते वारा कॾहिं मुंहिंजो बो चोरी करे वञनि था, कॾहिं वरी ज़मीन मां ट्रैक्टर कढाए छॾीनि था, कॾहिं वरी पाणी छॾे ॾियनि था त जीअं मां ज़मीन आबाद न करे सघां। हू लोफर क़िस्म जा माण्हू आहिनि। मुंहिंजे लाइ उन्हनि ऋण ॿाराइणो आहे, मूंखे क़तलु करण जूं धमकियूं बि ॾियनि था। उन्हनि मां मूंखे हर वक़्तु ख़तरो रहे थो, कंहिं वक़्तु बि नुक़सानु पहुचाए सघनि था। हिन वधीक चयो त 2014 में हाला जे अब्बास फ़क़ीर नूहपोटो मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॿुधायो हो ऐं जाली खातो ठाहींदड़ तपेदार शमसदीन पहियार खे छंड बि पटी हुअईं। हिन चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई त मां ग़रीब मिसकीन आहियां, मूंसां इंसाफ़ कयो वञे। फ़ैसिलो जाली खातो ठाहींदड़ ऐं ठहिराईंदड़नि तपेदार शमसदीन पहियार, याकूब नूहपोटो ऐं इस्माइल नूहपोटो खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट मौलाबख़श ٿيٻو इब्रत न्यूज़ कोटड़ी में क़बीर।